असलम बारी जो ॻोठ इस्माइल बारी जो यूसी मॉल जंहिंमें असांखे ॾाढी पाणी जी किल्लत हुई। असां राशिद हमलाणीअ खे चयो, जेको मलिक साहब जे तरफ़ां असांखे हिते बोर हणाए ॾिनई ऐं मलिक साहब जूं वॾियूं महिरबानियूं, जेको असांजा बच्चा बि पाणी पी ऐं असां 10-10 किलोमीटर खां परे खां पाणी भरे अचींदासीं। अॼु जेको असांजे घर में बोर लॻो, असीं ॾाढा शुक्रगुज़ार आहियूं मलिक साहब जा, जेको असांखे हिते बोर लॻाइणी। सरदार मलिक असद सिकंदर खान ऐं सरदार दादा मलिक सिकंदर खान पारां अवाम खे साफ़ पाणी मुहैया करण जे लाइ हासिल वसीलनि मां कोशिशूं जारी आहिनि। अपर मोल जे ॻोठनि में राशिद शाह बेग हमलाणीअ मार्फत बारीजा बिरादरी जे 6 अदद ॻोठनि में 6 अदद सोलर सिस्टम समेत बोर ॾिना विया आहिनि। ॻोठ गुलाम बारी जो, ॻोठ इस्माइल बारी जो, ॻोठ कंबर बारी जो, ॻोठ सुलेमान बारी जो, ॻोठ हाजी परियो बारी जो ऐं ॻोठ जूझार बारी जो में इहे पाणीअ जा बोर ॾिना विया, जिन में तमामु मिठो पाणी निकितो आहे ऐं ॻोठाणा तमामु घणो ख़ुशि आहिनि। ॻोठनि जे रहवासियुनि सरदार मलिक असद सिकंदर खान ऐं सरदार दादा मलिक सिकंदर खान जा थोरा मञा, जिन खेनि मिठे पाणीअ जी सहूलियत ॾिनी।